तुझे घर खां मां जॾहिं गुज़रियूं, तुझे घर खां मां जॾहिं गुज़रियूं त मिलणु तुंहिंजो यादि आयो। तुझे घर खां मां जॾहिं गुज़रियूं त मिलणु तुंहिंजो यादि आयो। अखियूं रोइण लाइ भरिजी आयूं, जो अचणु तुंहिंजो यादि आयो। तुंहिंजे घर खां मां जॾहिं गुज़रियूं त मिलणु तुंहिंजो यादि आयो। तुंहिंजे घर खां मां जॾहिं गुज़रियूं त मिलणु तुंहिंजो यादि आयो। अखियूं रोइण लाइ भरिजी आयूं, जो अचणु तुंहिंजो यादि आयो। तुंहिंजे घर खां मां जॾहिं गुज़रियूं त मिलणु तुंहिंजो यादि आयो।
तरसण तुंहिंजो यादि आयो अखियूं रोइण लाइ भरिजी आयूं जो अचण तुंहिंजो यादि आयो तुंहिंजे घर खां मां जॾहिं गुज़रियुमि त मिलण तुंहिंजो यादि आयो तुंहिंजे घर खां मां जॾहिं गुज़रियुमि त मिलण तुंहिंजो यादि आयो। ही आहे शमन अली मीराली शो ऐं मां आहियां शमन अली मीराली। जीअं त दोस्तो तव्हांखे ख़बर आहे त असांजो ही हफ़्तेवार प्रोग्राम हिन प्रोग्राम में हर हमेशा असां कंहिं न कंहिं अहिड़े बहितरीन आवाज़ खे दावत ॾींदा आहियूं, बहितरीन गुलकार खे। ऐं मां इहो ज़रूरु चवंदुसि त ही उहो आर्टिस्ट आहे, उहो फ़नकार आहे, ही कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। ऐं मां इहो ज़रूरु चवंदुसि त ग़ज़ल क्लासिकल तमामु बख़ूबी बहितरीन तरीक़े सां ॻाइनि पिया ऐं मां उनजो तारीफ़ ज़रूरु कराईंदुसि पर हिकिड़े नंढे ब्रेक खां पोइ।